के शहदाद कोट में अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सिजावल जुड़ेजो रोड ते बिन मोटरसाइकिलन ऐं गॾा गाड़ी में टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में मासूम ॿारड़ो फौत थी वियो आहे जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी पिण थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हां खे आगाह कंदा हलूं। शहदाद कोट में सिजावल जुड़ेजो रोड ते बिन मोटरसाइकिलन में गॾा गाड़ी में टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में मासूम ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी पिण थिया आहिनि। हादसे में 2 सालनि जो नींगर रशीद तुनियो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे शरीफ़ा नसीबा अयाज़ ऐं फयाज़ तुनियो ज़ख़्मी आहिनि जिन जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदाद कोट में सिजावल जुड़ेजो रोड ते बिन मोटरसाइकिलन ऐं गॾा गाड़ी में टक्कर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद ऐवान खां। जी शाहिद, अपडेट कजो हादसे बाबति। हाँ जी बिल्कुल, शहदाद कोट सिजावल जुड़े जो लिंक रोड ते हाकिम शाह का गली खेरो वेंदड़ हिकु फैमिली है जेके बिन मोटरसाइकिलन ते सवार जेके वही रहा हुआ गली खेरो तो उन्हनि जो लिंक रोड वटि गॾा गॾा पाण में रेस कंदड़ दौरान भॼाईंदा अचनि पिया जिन जो जेको आहे जिन गॾा गाॾनि मां हिक गॾा गाॾे जो बिन मोटरसाइकिलन में टक्कर थी पियो आहे। जिन बिन मोटरसाइकिलन ते जेके सवार हिक ही खानदान जा जेके माण्हू जंहिंमें जेको 2 वरनि जो आहे रशीद तुनियो उहो फौत थियो आहे जॾहिं त संदसि जेका हुनजी अमड़ आहे शरीफ़ा आहे हुनजी ॾाॾी नसीबा ऐं हुनजो वालिद अयाज़ ऐं जेको जो ॿियो सौट आहे फयाज़ तुनियो उहे जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि। 3 ज़ख़्मी जी हालत जेका आहे उहा गणती जोगी आहे जिन खे पहिरियां शहदाद कोट अस्पताल आंदो वियो जेखां बाद हुननि खे लाड़काने अस्पताल रेफर कयो वियो आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो रहां त जेको फौती ॿार आहे हुनजी अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। जॾहिं त जेको लाश नंढे ॿार जो घर पहुतो आहे त हुते कोराम मची वियो आहे। होॾां पुलिस जेका हद जी पुलिस आहे उहे गॾा गाॾे जेको भॼाईंदड़ गॾा वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।